अबा तू वारो कर पीरल पेरीअ खे वठी आ। पेर सुञाणण जे लाइ काके पीरल खे घुरायो अथनि। जंहिंजो पेर हूंदो हू उन जो ई नालो खणंदो। तुंहिंजा चोर दीनो ई दयाणो आहिनि। कन खोले ॿुधी छॾे त पीरल पंहिंजो फन नाहे विकिणंदो। असां चोरनि जो कमु आहे चोरी करण ऐं पेर खणण वारनि जो कमु आहे पेर सुञाणण। मां चोरनि खां डिॼी करे पंहिंजे फन सां गद्दारी कोन कंदुसि। रिश्वत घर पंहिंजी अमानत यार पीरल त मुंहिंजा पटा कढी छॾिया। चोर न परायो माल तकींदा आहिनि। भाग्या न वीचारा हक़ ते हूंदा आहिनि रे। हाणे जे मुंहिंजी मदद सां हुननि खे चोरी मिली थी पए त इहा चङी ॻाल्हि चइजी न। मूं तोखे चयो हो न हिन पेरीअ जी जूअ मां चोरी करे पाण कामयाब कोन थींदासीं। जंदा खान असां पंहिंजा पूरा वस लॻाए छॾिया आहिनि पर इहो निभागो पीरल का चोरी फबणी कोन थो ॾे। अच्छा मतलब त पीरल पेरी तव्हांजूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। जंदा खान पीरल पेरीअ त सूर ॾेई छॾिया आहिनि। पेर खणियो सिधो अचो सिर ते। जंदा खान तव्हां ई कुझु करे सघो था। पीरल खां ऐं चङी तरह वाक़िफ़ आहियां हू जल्दी कोन सम्झंदो। जंदा खान तव्हांजा हथ डिघा न तव्हां ई कुझु करे सघो था। त पोइ तव्हां ई का प्लानिंग सोचो जंदा खान। त पोइ ठीकु आहे तव्हां सभु मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। पेरो पेरी कीअं न काबू ईंदो। छोरो करे विया। मूंखे कोन्हे ख़बर तुंहिंजे छोरे जी केॾां वियो आहे। सवेरे त ठीकु हुई हाणे वरी छा थी वियो अथई। मूंखे कुझु बि न आहे थियो। अलाए जो अॼु खारो पई ॻाल्हाई तॾहिं पियो चवां। तूं पंहिंजो दिमाग़ दुरुस्त कर आऊं ठीकु आहियां। अरे रे छा थियो मुंहिंजे दिमाग़ खे। हाँ अथई को पुट जो ख़्यालु सदाई ॿारहं बना ॾियो पियो हली। अरे छोरे में को लक्षण हुजे त हुनजे लाइ सोचां। छा थियो आहे मुंहिंजे पुट खे। अरे सफ़ा पाड़ा वारे मामे ईअं वागूअ ते वियो आहे छोरो। मुंहिंजो त छोरे में लक्षण ई कोन्हे को। ए हाणे ठहियो ठहियो मुंहिंजे भाउ हाणे तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे। ये भाउ ओए अदा पीरल पंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां पाण निबोरियो छो था रिश्ते बदनाम कयो। अदा अदा तूं बे चङो दिया वञा थो। ए अदा तूं बे हिनखे बताल खे छॾी त आई अहिड़ो तूं बे अच अच बे।
पूरी कार्रवाई करे तव्हांखे इन रस्ते तां अचिणो आहे। त पोइ ठीकु आहे जीअंदल ख़ान। ऐं हा, पेरनि लिकाइण जी का बि ज़रूरत न आहे। त पोइ असां बिल्कुलु सिधा ईंदासूं। चङो, पोइ मूंखे ॿियो बंदोबस्तु करिणो आहे ऐं आउं हलां थो ऐं तव्हां इन रस्ते तां अचिजो। ठीकु आहे? ठीकु आहे। अधी पंहिंजे रिश्ते में राज़ी आहे, पर भाऊ पीरल खे इहा ॻाल्हि वणे ई कान थी। सुखियो बि इन ॻाल्हि में राज़ी आहे, बाक़ी अकेलो पीरल छा कंदो? हू घर जो वॾो आहे, फ़ैसिलो हुनजो हलंदो, बाक़ी सुखियो अधी छा कंदा? तूं फिक्र न कर, अधी को न को हल ज़रूरु ॻोल्हे लहंदी। मूंखे यकीन नथो अचे त पीरल अधी ॻाल्हि मञींदो। रब सणाई कंदो, अञा ॻाल्हि वई कान्हे का। चङो, तूं मूंखे पाणी पियार त ढग लॻा करे अचां।
अरे दोनों मुझे रफ्तार थियो अन्ना सुच्चू पयो आयो छा थियो ठगा कजे छा थियो भई गोड़ा अलाह कोन चोरन के पुजे असां गरीबन जो तो बेड़ो ही बुधी उथो हाणे ही कयो ता पेर ढकियो ता अधे पील गयो थिया उथो दो हाथ में इस्तेमाल करना मां ना तो मिठाई कौन केंजी सा मुझे हाथ कट गयो जरा क्या कौन अरे बुनिया तो सुधी करना अदा ओ दा पील वारो करे हे में ढगा चोरी थी या हां खुदा के मैं जल्दी कर हाँ हाँ जल्दी कर जल्दी बनी चलो को पियो कमा कपड़ा मटाए जा रहो जल्दी हां कर। हलाऊंगा हाँ। अदा की ढगा चोरी अरे सुता दासी ने अचानक उसने जमा जाके से ढगा मुझे पाई कौन आई मुठे से हरी छाती गोदा अदा जल्दी कर बा ओ बा उठ उठ बा साथियो मां मामा जा ढगा चोर का है यार हां तुझे भी जो है आई तू भी बन तकड़ो बन मजा बाबा हिन दफ़े ॾाढी लापरवाही ॾेखारी अथनि की पीरल सिधा समा पेर छॾे विया आहिनि
वॾा शिकार अची वियो शिकारे होशियार थियो बाबा